नाज़रीन, असां सां गॾु अॼु मौजूदु आहे सिंध जो मशहूरु शाइर गोलमोल बगलोल साहब। त गोलमोल बगलोल साहब खां पुछंदासीं, गोलमोल बगलोल साहब, अॼु ॾींहं ताईं तव्हां केतिरनि सिंफनि खे तबाह कयो आहे? घणी कईसूं। वरी बि तव्हांजा इस्म कहिड़ा आहिनि? घणा ई आहिनि। शमन अली मिरालीअ बि ॻायो, ऐं मुमताज़ मौलाईअ बि ॻायो आहे, अख्तियार दाए बि ॻायो, उमराणी बि ॻायो। असल में दर्द लिखियो आहे मां। साईं, दर्द त लिखियो आहे बिल्कुलु, पर दर्द में बि सिंफ हूंदी आहे, त दर्द में कहिड़ी सिंफ ते लिखियो आहे? काफ़ी आहिनि, हाणे त यादि बि नथा अचनि। हिकिड़ो आहे, मां सुकी वियुसि ताक में, वाह जो आहे अधु कलाक में। इहा असांजे कहिड़ी सिंफ आहे? इहा धुन आहे, मां सुकी वियुसि ताक में, वाह जो आहे अधु कलाक में। धुन नथो पुछां साईं, मां पुछां पियो इहा सिंफ कहिड़ी आहे? असल में इहा उस्ताद मंज़ूर सखराणीअ पहिरियां ॻाई हुई धुन। तूं मञी मञी न महिरबान, मां त मिंत थो करे छॾियां। बेवफ़ाई जो ज़िक्र आहे, बेवफ़ाई। साईं बिल्कुलु बेवफ़ाई जो त साईं हिन में ज़िक्र आहे न। इहा सिंफ कहिड़ी आहे? मां तव्हांखां सिंफ पई पुछां। जुदाई आहे। साईं जुदाई सिंफ त न आहे न, जुदाई त आहे बिल्कुलु, पर सिंफ कहिड़ी आहे? तव्हां इहो कहिड़ी सिंफ मां इहा जुदाईअ जी शाइरी बि कंहिं सिंफ मां कई हूंदी न? हिनखे माना इहा शाइरी अहिड़ी आहे, हिनखे जाॾे छिके ओॾे हली वेंदी। साईं हाणे हिकु में त न आहे जो मां जाॾे छिकींदोसां ओॾे हली वेंदी, हेॾे छिकंदोमांसि हेॾे वेंदी, हेॾे वेंदी। तव्हां शायदि मुंहिंजो सुवालु न आयो सम्झी सघिया। मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त जेके फ़नकार ॻाईंदा आहिनि त उहे कहिड़ी सिंफ मां ॻाईंदा आहिनि? तव्हां जेका शाइरी ॾींदा हो त उन्हनि खे कहिड़ी सिंफ मां लिखी ॾींदा आहियो? इहो गीत आहे, कलाम आहे बसि। मोकारो आहे मुंहिंजो साईं, उहो मां मञां थो, पर कलाम आहे, गीत आहे। तव्हां कलाम जी गीत त कंहिं सिंफ मां लिखंदा हूंदो न। मां तव्हांखे सिर्फ़ु इहो पई पुछां त इहो तव्हां कहिड़ी सिंफ मां लिखियो आहे? कलाम ऐं गीत में को घणो फ़र्क़ु न आहे, थोरो फ़र्क़ु आहे, बसि प्रोसीजर जो फ़र्क़ु आहे। कीअं? थोरो सम्झाए सघो था नाज़रीन खे त थोरो फ़र्क़ु कीअं आहे हिन में? थोरो फ़र्क़ु आहे, बसि प्रोसीजर जो फ़र्क़ु आहे। यार तव्हां शाइरीअ जे बारे में पुछो न मूंखां, इहो छा था पुछो? तव्हां हलकारी पुछकारी हल परे थी। मां साईं बाक़ी तव्हां छा ट्रैक्टर जे बारे में पुछां छा? मां बि तव्हां सिंफ जे बारे में पुछां ॿियो साईं। प्रोसीजर तव्हां कीअं चई वियो लफ़्ज़ इहो? स्पेल अचे थी हिन जी? न पर हाणे अहिड़ा सुवाल त न पुछो न जेके मूंखे अचनि ई कोन। तव्हां मूंखां शाइरीअ जे बारे में पुछो, कहिड़ो मेज़बान तव्हां रखियो आहे? मां चैनल जे इंतिज़ामिया खे चवंदुमि त तव्हांखे हटाए। तव्हां मेज़बान आहे, हिनखे तमीज़ ई न आहे। जेकॾहिं अहिड़ी तूं भली शाइरी तूं कंदो आहे त पोइ हिकिड़ी सिट लिखी ॾेखार। मां थोरो अणपढ़ियल आहियां, तॾहिं बि मां जेको आहे तोखे शाइरी लिखी ॾींदुमि हिते ई वेठे वेठे। हे ईअं थोरी थींदो आहे। मां तूं न, बसि मां शाम जो फेसबुक ते विया आहियां थो लाइव, सिधो कयां, पोइ ॿियनि खां बि सिधो कराए चङी तरह। बाबा मां चयो ई न आहे अहिड़ो साईं। मां त साईं का यार अजीब क़िस्म जो माण्हू आहे। नाज़रीन ॾिसो था त हे कावड़जी वियो, अलाए छो कावड़जी वियो। दोस्त असांजो पहिरीं प्यारो, ऐं हिन नंढड़ी ॻाल्हि ते कावड़जी वियो। मां हिन खां हिकिड़ो सुवालु कयो त तव्हां जेका शाइरी कंदा आहियो उहा कहिड़ी सिंफ मां कंदा आहियो? उनजो जवाबु त न आहे, रहंदो चए थो त मां फेसबुक ते लाइव वेही ऐं तव्हांखे घटि वधि ॻाल्हाईंदुमि। सो अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे। जेके घटि वधि ॻाल्हाइनि था उन्हनि खे बि अलाह ख़ुशि रखे। जेके तारीफ़ कनि था ऐं असांजो प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि खे बि अलाह ख़ुशि रखे। मां हाणे छा चवंदुसि, महिमान भॼी वियो आहे मुंहिंजो। मां वेंदे वेंदे बसि एतिरो ई चवंदुसि, हलकारी पुछकारी हल परे थी। महिरबानी।